आफ्ताब जो पियो लीड़ू लीड़ू थियो कफन न भेरी रात जो निशान नजर अचे पियो साफ मंजर निजात जो सिंचो आसमां ते हो ज़मीन ते जगमगाईंदो ऐं चंड पिण लही अची कदम ते सिर झुकाईंदो बहश्त जन्नतुनि जा ख़्वाब बहश्त जन्नतुनि जा ख़्वाब नेठ रंग लाईंदो बहार नेठ मुर्कदो बहार नेठ मुर्कदो ऐं हुस्न गीत ॻाईंदो उथो त आसमान खे ज़मीन ते लाहींदा अचो जहां खे ॾियो मुबारकूं असीं पिया ॻाईंदा अचो असीं पिया ॻाईंदा अचो इन्हनि सिकुनि सां गॾु औज़ार में ख़िताब ॾींदुसि पाकिस्तान ख़ासि करे इत्तेहाद जे मर्कज़ी चेयरमैन चीफ ऑफ ख़ासि करे मोहतरम सराय नियाज़ हुसैन ख़ासि करे खे बधाई जी तारीफ़ करे पाकिस्तान ख़ासि करे इत्तेहाद पाकिस्तान ख़ासि करे इत्तेहाद पाकिस्तान ख़ासि करे इत्तेहाद जो भैया तुम पे गए बने नहीं हुआ जमाते जिया जिया दुनिया चली जिया जिया दुनिया चली पाकिस्तान का चलीता पाकिस्तान का चलीता मुर्सगी मथे दे आगन मुर्सगी मथे सिंधरी में गाज गई बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दोस्तन खे गुज़ारिश आहे जेके रिकॉर्डिंग पिया कनि थोरो पोइ माण्हू जो ख़्यालु रखो त हिकिड़ी साइड ते हलिया वञो पोइ माण्हू जो एतिराम कयो गुज़ारिश आहे महिरबानी करे स्टेज तां कोई रिकॉर्डिंग न करे हेठि लही वञो ऐं हे ॾांहुं बि सभु ज़ाहिर त थियनि मीडिया वारा दोस्त गुज़ारिश आहे सभु तव्हां हटी वञो तव्हां सिक्योरिटी वारा ख़ुदि हटी वञो त सभु हटी वेंदा ख़ुदि हटी वञो हे ॾिसो वाइफ न करे ॿुधो सही अदा अर्ज़ु कयो आहे हिकिड़ी थोरो एंगल ते हलिया वञो हिननि असांजे अदा सिक्योरिटी वारा तव्हां ॿई बि हेठि लही वियो त हे हेॾा वारा त दोस्त ॾिसण में पिया बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। उस्ताद बुखारी जो हिकिड़ो शेर आहे त वञा मां विकामी इहो कीअं थींदो कयां मां ग़ुलामी इहो कीअं थींदो लॻाए दाग़ दामन ते थिया उन्हनि जो सलामी इहो कीअं थींदो इहो कीअं थींदो मां सम्झां थो इहे लस्बे जे कराची वेस्ट जा दोस्त आहिनि तव्हांजी महिरबानी तव्हां पंहिंजे नारनि सां ई पंहिंजी सुञाणप कराए स्टेज ते कंहिं बि तव्हां तारीफ़ न करायो स्टेज ते वेठल मुंहिंजा मरकज़ी बहादुर अॻवान ऐं अॻु में वाइस चेयरमैन हुयो ऐं आवाज़ जो उनखे सीनियर वाइस चेयरमैन जो टाइटल ॾेई मोहम्मद याकूब ख़ासि करी मुंहिंजा वाइस चेयरमैन मुमताज़ अली ख़ासि करी साहब वाइस चेयरमैन साईं अब्दुल मजीद ख़ासि करी साहब डिप्टी सेक्रेटरी मुंहिंजो भाउ मोहम्मद दाऊद साहब मरकज़ी सेक्रेटरी अनवर ख़ासि करी साहब फैज़ ख़ासि करी साहब मुझे कल्चर विंग जो सूबाई सदर मंजूर ख़ासकरी साहब मूसा
पाकिस्तान नेशनल अलायंस जा बहादुर अगवान सरदार डॉक्टर गुलाम दस्तगीर ओढ़ाणो साहब, मुझा ज़िलनि जा सदूर, डिवीज़न जा सदूर, लायंस विंग जो सदर लियाकत साहब, मुझा सुप्रीम काउंसिल जा निहायती वाजिबुल एहतराम ऑनरेबल मेंबर साहबान, मुझा तालकनि जा सदर, मुझा उतराई महाबहादुर सभई साथियों, अस्सलाम वालेकुम। आउं निहायती थोराइतो आहियां तव्हां सभिनी जो, छो त अॼु जे दौर मां हिते गुज़रूं पिया, इंतिहाई उहो ॾुखियो दौरु आहे। मूं सियासी पार्टियुनि जे दोस्तनि खे ॾिठो आहे, ॾुखियो मरलो हूंदो आहे माण्हुनि खे कढणु ऐं गॾु करणु ऐं जलसनि में पहुचाइणु, पर डॉक्टर गुलाम दस्तगीर साहब असां वटि ही मुकमिल तौर ते हिकिड़ो जुनून ऐं हिकिड़ो इश्क ऐं मोहबत वारो सिलसिलो आहे। उहो ही आहे उहे सियासी पार्टियूं पॉकेट मां पैसा ॾेई, गाॾियूं ॾेई, लाइन ख़र्च ॾेई गुज़ारिश कंदियूं आहिनि, उन्हनि ते बि जवाबु ॾिनो वेंदो आहे। पर ही मुंहिंजा महबूब मोहबत करण वारा दोस्त, मुंहिंजा उहिदेदार पंहिंजे घरां ख़र्च करे गाॾियुनि ते नची कुदी ऐं अॼु हिते पहुता आहियो। ही रवायत अॼु ज़िले खेरपुर जे ठेसगंज वारे दोस्तनि में विधी आहे ऐं पोइ नवाब शाह जा दोस्त बि सां शामिल थिया आहिनि। त उन्होंने अॼु योम तासीस ते सवे मोटरसाइकिलनि जी रैली कढी, उतां खां खेरपुर खां जॾहिं हिते पहुता आहिनि त हिकिड़ो मैसेज ऐं पैगाम दुनिया जी तरफ़ ते पासा ख़ासि करे इतिहाद जो वियो आहे त असीं मुतहद आहियूं, असीं हिकु आहियूं, असीं ॿियनि बिरादरियुनि खे बि गॾु खणी पाण सां हलणु था चाहियूं ऐं उन्हनि जे इज़तुनि ऐं तहफ़ुज़ जो बि असीं ख़्यालु रखणु था चाहियूं। इहो हिकिड़ो असां मैसेज कयो। बिरसा जी नगरी ते असांजो वजूद पियो हुयो, योम तासीस जो अॼु जो प्रोग्राम पे हिन धरती ते उन जी कड़ी आहे, छो त भिटाई सरकार हिकिड़ो मोहब्बत अमन जो सफ़ीर हुयो, जंहिं पंहिंजी शाइरी जे ज़रिए सां दुनिया खे ॿुधायो हुयो त हिन खिते जा असीं माण्हू, असीं सिंधी माण्हू केतिरा प्यार ऐं मोहबत करण वारा माण्हू आहियूं। असीं उन जा पैरोकार बच्चू बादशाह जी औलाद अॼु उन रवायत खे बरक़रार रखी हिन ई धरती ते उन वचन खे वरजायूं था त असीं इंशाअल्लाह पंहिंजे वधण वारो उहो ई सिलसिलो पंहिंजे हक़नि जो दायरे में क़ाइमु रखंदासीं ऐं मोहबत खे फैलाईंदासीं। काफ़ी मुंहिंजे दोस्तनि ॻाल्हायो, काफ़ी इशू ते ॻाल्हायो, ऐं सभिनी जो दोहराईंदो आहियां। जिन दोस्तनि खे ख़बर न हुजे ऐं उन्हनि खे बि ॿुधाईंदो हलां त अॼु जो ही जेको मेलो मचायो आहे उहो मुंहिंजे पासा ख़ासि करे इतिहाद जे मरकज़ी उहिदेदारनि, सुप्रीम काउंसिल जे मेंबरनि, ज़िले जे सदरनि गॾिजी सजी ऐं असां पाण में ही मेलो मचायो आहे। सिराई न्याज़ हिकु न आहे, सिराई न्याज़ सां इहे सभई दोस्त गॾु आहिनि जेके हिन मेले मचाइण में आहिनि। नवाज शरीफ वारो कदम कराए जो मूंसां हिमत कजो। पर दोस्तों जेके अहिड़ा मोहब्बत ऐं प्यार करण वारा माण्हू हुजनि उनखे दुनिया जी का बि ताक़त छड़ो छड़ कान थी करे सघे, लोधे कान थी सघे। असीं सभु मुतहद आहियूं, असीं सभु हिक पेज ते आहियूं। इक़बाल ज़बरदस्त ॻाल्हि कई, असांखे ॿुधाईंदा त गॾिजो, असीं सभु गॾु आहियूं। हिते जंग कंदी आहे, हिते जंग ॿिनि माण्हुनि जी आहे, हिकिड़ी ज़ालिम जी आहे, हिकिड़ी मज़लूम जी आहे। असीं मज़लूम जा साथारी आहियूं ऐं मज़लूम ऐं ज़ालिम कॾहिं बि दोस्त कोन था थी सघनि। ज़ालिम ऐं मज़लूम कॾहिं दोस्त कोन थो थी सघे। इहा दाइमी जंग आहे, इंशाअल्लाह फतह मज़लूम जी थियणी आहे। असां इहा जंग विढ़ंदासीं ऐं जेके छड़ो छड़ करण वारी ॻाल्हि पिया कनि, हाणे हिकिड़ी ब्रिगेड आहे जेका गार ऐं गंद गिलाज़त जी ॿोली पई ॻाल्हाए, हिकिड़ी उहा
ब्रिगेड आहे जेका मोहब्बत प्यार ऐं तालीम जे ज़रिए सां ॻाल्हाए पई। तव्हां ॿुधायो पंहिंजे फ़ैसिले में पासा ख़ासि करे इतिहाद जा पढ़िया लिखिया नौजवान पढ़िया लिखिया साथी जिनके मुझे तरफा सख्ती सां मनो है तो पाण हिन सोशल मीडिया हुजे या प्रिंट इलेक्ट्रॉनिक मीडिया हुजे पाण कदे भी या गलीज़ ऐं गंदी बोली इस्तेमाल कोन कंदासीं। मोहब्बत सां माण्हू खे रिझाईंदासीं, मोहब्बत ऐं प्यार सां पाण खे छिकींदासीं, गार ऐं गलीज़ वाहियात ज़बान इस्तेमाल कोन कंदासीं। छो त मूंखे क़दुरु ऐं एहसास आहे त उते बि जेके माण्हू आहिनि न्याणियूं आहिनि त जिन खे असां गार ॾियूं उहे बि असांजो पंहिंजूं आहिनि, उहे बि असांजो पंहिंजूं न्याणियूं आहिनि। असां कंहिंसां मिलूं, कंहिंसां था ॻाल्हायूं। तो जो वण जुड़े जिनसी सो वण सही कनि, छॾे ॾियो इन्हनि खे इहा गार गंद ऐं गुटको जेको वातो अथनि इहो ई खपंदो। पाण पंहिंजी मोहब्बत सां कमु कंदा रहंदासीं, जज़्बे सां कंदा रहंदासीं। अलाह अलाह हबीब कंदो। तव्हां सभु मुतहद थिया आहियो, रिज़ल्ट तव्हांखे अचे पियो। सिराई इलियास कदम बढ़ो, सिराई इलियास कदम बढ़ो। दोस्त नारे जो जवाब दीजिए। सिराई इलियास कदम बढ़ो, सिराई इलियास कदम बढ़ो। हाणे जिथे घणाई हूंदी आहे, जिथे अक्सरियत हूंदी आहे, उते मसला मसाइल जाम हूंदा आहिनि। जीअं पाण मुतहद पिया थियूं, जीअं पाण गॾु पिया थियूं, त पाण सां ये शिकारी शिकार कंदा आहिनि त ॼार फैलाईंदा आहिनि त जीअं उनखे शिकार में फासायूं त शिकारी पंहिंजी ॼार में फैलाइण शुरू कई आहे। उहा इन सूरत में कई आहे जेको मोहम्मद याकूब साहब तव्हांखे ॿुधायो त असांजो वाक़ियो जेको टियों ॾींहुं थियो आहे कटो आदम जे इलाइक़े में इंतिहाई दुख ईंदड़ वाक़ियो आहे, इंतिहाई दुख ईंदड़ वाक़ियो आहे। दिल मां रत जा ॻोढ़ा था वहनि, ॿियो सूर कोन्हे, ॿी तकलीफ़ कान्हे। तकलीफ़ ही आहे त मुड़ुसु उहो हूंदो आहे जेको मर्दनि सां विढ़ंदो आहे, उहो मुड़ुसु कॾहिं न हूंदो आहे जेको औरतुनि ऐं न्याणियुनि ते बंदूकूं हणे ऐं उन्हनि सां विढ़े। ॾुख इहो आहे त असांजे न्याणियुनि ते मोर्चनि जे अंदरि लिकी ऐं वार करे उन्हनि खे ज़ख्मी ऐं तकलीफ़ ॾिनी वई आहे। उहा बेइंतिहा तकलीफ़ आहे। मां पंहिंजे ज़िले सदर मुश्ताक साहब जी अॻुवाणी में सागर ज़िले जी हिकु टीम ठाही 4 मेंबरनि ते, जिन वञी उन्हनि सां ॻाल्हियूं कयूं। मां पाण उते पहुतोसि ऐं उन्हनि खे चयुमि बाबा हुकुम कयो, जीअं मां चवंदो असां तव्हां सां गॾु आहियूं, बशर्ते ज़ालिम सां ठाह कोन्हे, ज़ालिम सां ठाह कोन्हे, इन सूरत में ठाह कोन्हे। असांखे हिन इतिहादी ताक़त खे अवां छॾे ऐं अवां वञी ठही वञो, उहो तव्हांजो पंहिंजो वण आहे। बाक़ी जिदोजहद जेकॾहिं असां कंदासीं त वरी असां पंहिंजे इंसाफ़ वठण ताईं आख़िर ताईं, छो त असां ही जेके मूंसां सभु गॾु आहिनि, ख़ुदा वाहिद शायद आहे। मां तव्हांखे दिलि जी ॻाल्हि थो ॿुधायां त हिकिड़ो जुनूनी ऐं माण्हू ॾिठो अथव, जुनूनी जेको जंहिं मक़सद ते वेंदो आहे उनखे उहो ई मक़सदु हूंदो आहे, उन मक़सद खां सवाइ टारगेट खां सवाइ ॿी का शइ ॿुधण जे लाइ तयार ई कोन थींदो आहे। त ही मूंसां जेके बि मोहबत करण वारा आहिनि, हिकिड़ा जुनूनी ऐं जज़्बे वारा माण्हू आहिनि, त उहा का बि शइ ॿुधण जे लाइ तयार ई कोन आहे। उहो तव्हांजे जो फ़ैसिले जो मसइलो हुजे या कंहिं ॿिए मसइले जो हुजे, कंहिं बि लिहाज़ सां का कमिटमेंट करणु ऐं ज़ालिम सां ठहण जो असां कॾहिं ज़िंदगी में सोचियो ई कोन्हे। असीं दीवाना आहियूं, पागल आहियूं, निकिरंदासीं मैदान ते तरीक़े अंदाज़ कमु करण जो अंदाज़ असांजो पंहिंजो निरालो आहे। जॾहिं असां ईंदासीं त उहो ज़ालिम खे मूं तां बलोचिस्तान मां गिरफ़्तार कराए अचूं या दुनिया जी कंहिं बि कुंड कुर्सन हुजे उते ॿधाए गिरफ़्तार करे असां अची हुनखे पंहिंजे अंजाम ते पहुचाईंदा आहियूं। पाकिस्तान ख़ासकरी इतिहाद, पाकिस्तान ख़ासकरी इतिहाद, जिया चेयरमैन सिराई इलियास हुसैन ख़ासकरी। शहीद तानिया जो केस लियाकत साहब जो तव्हांखे सॼी कानूनी डिटेल ॿुधाई। अदा ॿुधा 2017 ऐं 2021 इहो सालनि जो पीरियड आहे। उम्मे रब्बाब उहा न्याणी आहे जंहिं वॾी जिदोजहद कई आहे। मूंखे हुनजी बहादुरी ते, हुनजी जिदोजहद ते, हिकिड़ी माई जिदो ते मूंखे रश्क हुयो।
सलाम हुयो ऐं ॿियो उमे रबाब ते औरतूं थी इन्हनि वॾी हिकिड़ी जिदोजहद कई। उमे रबाब जा 3 माण्हू दहशतगर्दी में क़त्ल किया विया, पर अफ़सोस उहे माण्हू गिरफ़्तार कोन थिया। शहीद राणी बेनज़ीर भुट्टो जो क़त्ल थियो, अफ़सोस उन जा माण्हू गिरफ़्तार कोन थिया। ये रोज़ ज़ुल्म जा दास्तान जिथे किथे ॾिसो पिया न्याणी जा हलनि पिया। दादू में मासूम न्याणी सां रेप करे क़त्ल कयो वियो, उहे माण्हू गिरफ़्तार हिन वक़्त ताईं कोन थिया आहिनि। सिंध में एतिरियूं न्याणियूं पुसी वियूं आहिनि जीअं ॿकरियूं पियो पुसजनि, उहे माण्हू गिरफ़्तार कोन थिया आहिनि। पर शहीद तानिया ख़ासकरी उहा न्याणी हुई जंहिं ते ही सभु गैरतमंद मुतहदी जॾहिं निकिता त अॼु ॾींहुं ताईं कई सालनि में उहे कई कातिल अञा गिरफ़्तार आहिनि। उन्हनि जूं ज़मानतूं 3 दफ़ा लियाकत वकील साहब रद्द करायूं आहिनि। कंहिंजे चङे कम खे क्रेडिट त ॾियो, कंहिंजे भले कम खे बवाल त कयो। तव्हांखे सिर्फ़ु तनक़ीद थी खपे। छा असां जज आहियूं? सिराई न्यास जज आहे, फाई ॾेई छॾे। अरे बाबा, पागल वारी ॻाल्हियूं छो था कयो? कानूनी जजनि जी मुदाख़लत केसनि में असां न कंदासीं। असां वकीलनि जे थ्रू केस लड़ंदासीं, फाइट कंदासीं। हाणे जॾहिं ट्रायल कोर्ट में वियो आहे, मॉडल कोर्ट में केस वियो आहे, त वरी उहे काड़ा तितर शुरू थी विया। सिराई हिकिड़ी जॾहिं लियाकत पैसा खाई भले अफ़सोस जी ॻाल्हि आहे। मां हिन प्लेटफॉर्म तां हे लाइव दोस्त हलाइनि था पिया ॿुधायां थो, गुलाम मुस्तफ़ा साहब तूं वकील करे ॾे, मुंहिंजे वकील खां केस लड़नि, आउं हाज़िर आहियां। बाक़ी इहा बकवास न कयो। तंज़ीम वारा दोस्त जेके 15 ॼणा आहियो, तव्हां वकील करे ॾियो, असांजे लियाकत साहब सां केस लड़े। बाक़ी इहा बकवास न कयो, तनक़ीद न कयो। औरतुनि खे गाल न बढ़ायो। इन्हनि केस ख़राब पियो थिए। असां वचन कयो हुयो त इन्हनि खे सज़ा ॾियारींदासीं। इंशाअल्लाह ताला मुंहिंजी सॼी टीम जो फ़ैसिलो आहे, कुझु बि हुजे, हुननि जा रविया कहिड़ा बि हुजनि, असां इन अंजाम ताईं इन्हनि खे ज़ालिमुनि खे पहुचाईंदासीं। असांखे थ्रेट कोन था अचनि। जिन खे फायूं हुजूं उहे विढ़ंदा कोन, कंहिंसां विढ़ंदा? अरे बाबा, तूं त हुन मौलाना खोड़े वांगुरु ऐं ॿियो एसएचओ हिन लाड़काणे जो आहे, टियों मुंहिंजो ख़ासि करे हिकिड़ो भोतार पैदा थियो आहे जेको 3 रुपए माण्हू खे खिलायो वेंदा। तव्हां मज़ाक सम्झी आहे? अचो मैदान ते, अमली जिदोजहद कयो। हिननि ग़रीबनि खे जेको टटिया जो वाक़ियो थियो आहे, इंतिहाई दुख सां तव्हांखे ॿुधायां थो त हिकु ॾींहुं अॻु में इहो भोतार हुते पहुतो आहे। मंज़ूर कंवर फ़ैसिलो कयो आहे, उनखे घटि वधि ॻाल्हायो। उन धुन जेका ॿी मुखालिफ़ आहे, उनखे बि गारियूं ॾिनियूं अथसि। इहे रिएक्शन थींदा। तूं गार ॾेई न वञी त वेही रहे। न्याणियूं ऐं जॉन ते पुसी आहे, वरी आयो कोन्हे, सिराई पहुतो आहे, ॿिए ॾींहं ते ऐलान थियो आहे मां पहुचां थो पियो। अरे बाबा, ही जज़्बे ऐं जुनून जी ॻाल्हि आहे। तुंहिंजे वस में हाणे ॻाल्हि न आहे। ख़ासि करे तो साल ना चैलेंज ख़ासि करे 2021-22 जा ख़ासि करे आहिनि, समझदार ख़ासि करे आहिनि, पर जो बुरो भलो सम्झनि पिया त किथे असांजी बहितरी आहे। ही तालीम जो दौर आहे, कमीशन जो दौर आहे, ऑफिसरी जो दौर आहे। हिते जेका मूंसां बाबू वेठा आहिनि, 21 ग्रेड जा 22 ग्रेड जा ऑफिसर वेठा आहिनि। छा इहे पढ़िया लिखिया छा समझदार न आहिनि? उहे न पिया सम्झनि असांजो बुरो छा आहे, सिराई ग़लति पियो करे न। अवल साॻियो सिर तां लाइ, पोइ भली इश्क खे हथड़ो लाइ। असां साॻियो लाइ छॾियो। तूं अच मैदान ते हुकूमत जिथे कंहिं प्रोग्राम 50,000 कुर्सी मां ॾींदुमि, उते भरे ॾेखार। अरे बाबा, 50,000 के 10,000 की ॻाल्हि कर। हे मुंहिंजा नेता मूंखे आज़माइश थी वई आहे त मूंसां इश्क मोहबत या ख़ासि करे केतिरा मुद्दा आहिनि मूंखे ख़बर पइजी वई आहे। हाणे तूं अच, इलाज कर। पहिरियों तूं उते अच, 8 ॾींहं मां पंहिंजो खप पाण करे उते ईंदुसि,
खुदा जो कसम आहे मूंखे यकीन आहे तव्हां भाॻियल माण्हुनि में तव्हां सभु हुते पहुचंदव ऐं मूंखे जेका चैलेंज कंदो क़बूल कंदव मां अलाह जे आसरे ते अहिड़ी चैलेंज पियो कयां ऐं मूंखे यकीन आहे हाणे बि चवां थो 8 ॾींहं मुंहिंजो हुते मैदान मारींदो ताकी फूकू न छोटे में बड़े में बेवकूफ़ है ये तालीम कान ॿियो ॻाल्हियूं बेवकूफ़ नो वेड़ा है ख़ासि करे के लाइ किथे वञी पहुचाए थो सियासतदाननि खे ॻाल्हायो था गालियूं था ॾियो छा ॾींदा उहे नौकरी ॾींदा हींअर तालीम में हिकु नौकरियूं आहिनि ॾींदा ख़ासि करे खे किथे वे सियासत में ही बि हरामी नवाज़ शरीफ़ बि हरामी मुशर्रफ बि हरामी हाणे थी वियो ज़रदारी बि हरामी आहे सभु हरामी आहिनि हिकिड़ो तूं भलो आहे जेको करोड़ रुपया वठी विकामंदो आहे असां पैसे वठण वारे ते विकामण वारे ते पैसे वठण वारे ते लानत था विझूं मुंहिंजा बच्चा मुंहिंजा भाइर उहे अॼु हिते हूंदा त देश जा गवाह हूंदा दोस्तनि पाण जो उन्हनि शइ जो कयो आहे डॉक्टर गुलाम शबीर साहब खे रिक्वेस्ट कई त मुंहिंजी हिन ऑपरेशन जूं ॻाल्हियूं तव्हां न कजो छो त ही मिसाल जी ॻाल्हि असांखे पंहिंजी जिदोजहद करणी आहे डॉक्टर दस्तगीर साहब ॿुधायो अयाज ॿुधायो वाकई यार ज़िंदगी हिकु ॾींहुं वञणो आहे मौत बरहक आहे हलिया वेंदासीं पर वञो त अहिड़ा ॿ माण्हू सुभाणे ॻाल्हि कनि रश कनि त कंहिंजे पोयां हुयासीं त मां पंहिंजे आराम खे तरजीह ॾींदुमि मां पंहिंजी निंड खे मज़े खे तरजीह ॾींदुमि न मां पंहिंजो सभु तरजीहात ख़ुदा वाहिद ख़तमु करे छॾियो आहे मां पंहिंजी ज़िंदगी वक़ुफ़ करे छॾी आहे ऐं अहिड़ा जोधा जेके मूंसां गॾु आहिनि मुआरी पागलपणो ॾिसी चरिया पई ॾिसी उहे बि मूंसां रेस में शुरू थिया आहिनि पर काफ़ी हद ताईं मूंसां हलनि पिया इंशाअल्लाह अहिड़ा बाबू माण्हू मूंसां गॾु आहिनि मूंखे लहर न लोॾो आहे ज़िंदगी मौत अलाह जो वक़्तु आहे कॾहिं धमकियुनि खां पाण कोन डिॼंदासीं जेके पंहिंजो ख़र्च करे अचनि जेके पंहिंजो ख़र्च करे अहिड़ा काज कनि जंहिंजो पंहिंजो ख़र्च करे सभु पाण में मोहबत में आहिनि अहिड़ा मोहबती माण्हू ख़ुशि नसीब कबीले जो सरवाणो थो जेके मिलंदा ऐं आउं ख़ुशि नसीबनि में शामिल आहियां मूंखां वॾी उमिरि जा वेठा आहिनि बुज़ुर्ग वेठा आहिनि हिते वेठा आहिनि मां हुननि जी औलाद खां बि शायदि नंढो हूंदो पर मूंखे एहतराम आहे पंहिंजे बुज़ुर्गनि जो एहतराम आहे मां पंहिंजी वॾाई जे कॾहिं ज़िंदगी में तरजीहात कान ॾिनी आहे वॾाई मुंहिंजे मालिक रब जी आहे पाण इंसान आहियूं ही मोहबत जो सिलसिलो खणी मोहबत जो सभु कीले आयो आहे उहा अॻु में तक़रीर में चयो 2016 खे अॼु 25 साल पिया मल्हायूं 5 सालनि में हूअं त तोखे वॾो उहो लफ़्ज़ सिंधी जो कोन थो चवां उहो हूंदो त हर साल ते जलसो रख हर साल ते सिराई जलसो रख सिराई सुबह कंदो रहो सिराई इलाही महिनत कंदो हो जलसा रखंदो हो प्रोग्राम रखंदो हाणे 5 सालनि में तूं छो थो रखी सिर्फ़ु इन जे करे न त तुंहिंजी ज़ुबान जेका आहे उहा मुंहिंजे मालिक खे पसंदि न आहे तूं गलीज़ ज़ुबान जो इस्तेमालु करी तूं माण्हू खे गाली ॾी तूं डॉक्टर अब्दुल हक जहिड़े माण्हू खे जेको तोखे अहसासु करे पखो थो हणे विझड़ो थो हणे तूं उन्हनि खे घटि थो कराए उहा अलाह जी तोखे नयो ॾींहुं पई ॾेखारे त जेके तुंहिंजा हथ चुमंदा हुआ अॼु तुंहिंजी शिकिल ॾिसण लाइ तयारु न आहिनि बाबा पाण खे सुधारणो पवंदो तव्हांखे सुधारणो पवंदो असांखे बि हुन जा ॾिसी असांखे पंहिंजी लेवल सुधारणी पवंदी उहे हरकतूं न करणियूं पवंदियूं जेके हुन कयूं आहिनि इंशाअल्लाह ताला काफ़ी दोस्तनि ॻाल्हायो आहे सिंध जी सूरत हाल ते सरदार अयाज़ काफ़ी ॻाल्हायो आहे छो त सिंध में जेको ज़ुल्म ऐं ज्यादती पियो थिए इंतिहाई रोज़ बरोज़ वधंदो पियो वञे याकूब ॿुधायो मंशियात जो एतिरो छोकी कराची न सॼी सिंध जे नंढनि ॻोठनि में बि मंशियात जो वर्करो एतिरो थी वियो आहे जो नओं नसुल असांजो तबाह पियो थिए असांखे उन तरफ़ ध्यानु ॾियणो पवंदो असांखे तालीम जे तरफ़ अचिणो पवंदो तालीम जे मैदान में पढ़ाए लिखाए ॿार खे कमीशन करे सूबेदार गुलाम नबी जे पुट उस्मान ख़ासकेली वांगुरु गरीब जो ॿार अॼु कमीशन में एसडीएम जे लाइ थियो त उन पीउ खे केॾी ख़ुशी हूंदी तमामु आहे पीउ
PhD होल्डर हींअर बि हिते वेठा आहिनि, डॉक्टर वेठा आहिनि। अॻे ख़बर कान पवंदी हुई, हाणे जॾहिं हिकिड़े घर जो माहौल बणियो आहे त ख़बर पई पए त असां में केतिरी क़ाबिलियत आहे, असां में केतिरा जज वेठा आहिनि, असां में केतिरा डॉक्टर वेठा आहिनि, केतिरा प्रोफेसर वेठा आहिनि, कहिड़ी कहिड़ी कैटेगरी में मां तव्हांखे ॿुधायां। रोज़ कमीशन तव्हां ॾिसो, उहा आर्मी जी कमीशन हुजे, तव्हां उन में ख़ासि करे हिकु न ॿ ज़रूरु हूंदा ई हूंदा। इन खां सवाइ पाण ॿी का जंग इन वॾेरनि सां धोतारनि सां नथा कढी सघूं, छो त हू ज़ालिम आहिनि। हुननि ज़ुल्म करे करे असांखे निस्त नाबूद करण जी कोशिशि कई आहे, पर असां पंहिंजी तालीम जे ज़रिए सां उन्हनि मां निकिरी ईंदासीं ऐं इहे भोतार तव्हांखे मजबूर बणिजी सुभाणे तव्हांखे इलाज कंदा त पंहिंजे पुट खे मुंहिंजी सिफारिश कंदो, मुंहिंजो ई कमु आहे। इंशाअल्लाह वो ॾींहुं आयो आहे, इंशाअल्लाह वो ॾींहुं ईंदो। जहिड़ो हिते वाक़ियो थियो, पीरकोट खैरपुर में हिकिड़ो अहिड़ो वाक़ियो थियो। हाणे